सिंध के यगाने आशिक ॼाणकार राइटर अली बाबा जी अॼु 7वीं वरसी आहे। उन मौक़े ते तव्हांजे सियासी समाजी अॻवान न्याज़ काबो मौजूदु आहे। अचो त उतां विचार जो वधीक अली बाबा जे कयल ख़िदमत जी वधीक छा चवणु आहे। जी अली बाबा मुस्लिम तारीख़ जो हिकु वॾो लेखक, वॾो अदीब, वॾो कहाणीकार, कोटड़ी जी वॾी तारीख़ आहे। जीअं असांखे सिंधियत जी शागिर्द घणी भारतीय शर्फ नसीब थियो आहे, तो असां मुसलसल अली बाबा जी 7वीं वरसी मल्हाए रहिया आहियूं। ॾाढी असांखे ख़ुशी थींदी आहे त सिंध जे जगाने आशिक़ ऐं सिंध जे धरती सां चाह ऐं मोहबत रखंदड़ हिन कहाणीकार असांखे वरसी मल्हाइण जो ख़ुशनसीबी थी। तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त कोटड़ी शहर फिल्म ऐं अदब जो शहर आहे। हिते कई नालनि जनम वरितो आहे। उन्हनि में अली बाबा सिर फ़हरिस्त आहे। हुन जा कई नावल आहिनि, कई कहाणियूं जेके तारीख़ जो हिसो रहियूं आहिनि। सॼे तक़रीबन जेकी फिल्मी अदबी सकाफ़ती सियासी समाजी ज़रूरत सभई गॾिजी ख़राज हक़ीक़त पेश करे रहिया आहियूं। हुनजी कयल जदोजहद खे सलाम पेश करे रहिया आहियूं ऐं इन उम्मीद सां अलाह जे दर दुआ घुरूं त मालिक करीम उन्हनि खे जेको आहे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे ऐं उनजे पोयल खे सब्र अदा करे ऐं जेको कोटड़ी जी तारीख़ जेको आहे हिकु नओं जेको आहे